अस्सलाम वालेकुम। मैं मस्जिद मिटवर बाबा आला मौजू कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली, मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। कावड़ जे हालत में बि सही आहे लफ़्ज़ एहतराम ऐं कावड़ जे हालत में बि सही आहे लफ़्ज़ एहतराम ऐं इख़लाक़ियात जे दायरे खां ॿाहिरि न आहिनि, मुख़लिस आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। उनजो इहो रंग कलर, इहा मौसम, एसी ताईं जो हर शइ, उनजो इहो रंग कलर, इहा मौसम, एसी ताईं जो हर शइ, बिला वास्ता या बिल वास्ता उन सां जुड़ियल आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। अजब तिर्ज़ जे शिदत सां उन सां पर अजब तिर्ज़ जे शिदत सां उन सां पर उनजे नाले सां उनजे नाले जो बि एहतराम आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। मुक़रर हद ताईं एहतराम करणु तरबियत आहे, कमज़ोरी न। मुक़रर हद ताईं एहतराम करणु तरबियत हूंदी आहे, कमज़ोरी न। साफ़ नेक ख़्वाहिश आहे, असांखे उनजे ख़्वाहिश जो बि एहतराम आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे। असां हर इंसान खे लाइक़ु, क़ाबिल एहतराम सम्झूं, कंहिंजे दिलि में छा आहे ख़ुदा ॼाणे। असां हर इंसान खे लाइक़ु, क़ाबिल एहतराम सम्झूं, कंहिंजे दिलि में छा आहे ख़ुदा ॼाणे। प्यार, एतबार, मुस्कुराहट, जज़्बो, एहसास अनमोल हूंदा आहिनि, दिलि सां एहतराम आहे, क़ाबिल एहतराम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे जंहिंजे दिलि में इंसानियत, अखियुनि में एहतराम, लफ़्ज़नि में नरमी आहे, क़ाबिल एहतराम आहे, इख़लाक़ में रहमदिली ऐं मक़सद में आला ज़र्फ़ी आहे, क़ाबिल एहतराम आहे।